अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जागीर ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। दोस्तों, जागीर ड्रामो ज़बरदस्त बणिजी चुको आहे ऐं तव्हां ॾिठो पोइ क़िस्त में जंहिंमें नूरल जा त मज़ा आहिनि। नूरल सां मोहबत उन जी यानी पाण मिलणु अचे थी रोशनी बार बार, ऐं जिमी बि ठही वियो आहे हाणे दोस्तों। ऐं इन सरमन ते बि ज़ुल्म कया आहिनि अशमत ख़ान। हाणे आख़िर छा थींदो दोस्तों? मसात अची चुको आहे नूरल जो। नूरल जा कुझु दोस्त छॾे या उन खे को फ़र्क़ु न पियो, उन्हनि जी जाइ ते उनजो नओं मसात अची वियो आहे। हाणे नूरल जो जेको आहे मुआदो अटकबो अशमत ख़ान सां। अशमत ख़ान खे जॾहिं ख़बर पवंदी ऐं जेको आहे मिले थी नूरल सां रोशनी बार बार, जिमी बि बदल आहे, त हाणे अञा हू कावड़बो, अञा ड्रामो मज़ो कंदो। जीअं जीअं हाणे ड्रामो अॻिते वधंदो वेंदो तीअं तीअं नूरल ऐं अशमत ख़ान जी दुश्मनी बि वधंदी वेंदी ऐं रोशनी जी वरी मोहबत नूरल सां वधंदी वेंदी ऐं इन्हनि जो प्यारु एॾो त वधी वेंदो। इहा जेको आहे रोशनी आहे पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु थी बीह रहंदी ऐं नूरल जे अॻियां इहा बीह रहंदी, चवंदी पहिरियों मूंखे मार, पोइ तूं नूरल सां विड़। अहिड़े हिसाब सां ड्रामो VIP थियण वारो आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरमंद खे बार बार पियो इहो विढ़ंदो। हाणे पोइ क़िस्त में बि धक हयईं, हू शहर ॾांहुं वञी चुको आहे, इलाजु कराए रहियो आहे पंहिंजो। ऐं वरी जेको आहे सुराण बि मोटी आई आहे ऐं पंहिंजे क्लास फेलो सां गॾु, ऐं उन्हनि जी मतिलबु माउ बि आहे। हाणे इहे दिलबर मलूक बि हिक ॿिए खे उन जी राह ते पादर पिया हणंदा। ड्रामो जीअं जीअं हाणे इहा कहाणी अॻिते वधी रही आहे तीअं तीअं ड्रामो मज़ो करे रहियो आहे। छाजे करे त ड्रामे जी हीउ सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे जो हिनखे वधाइनि, हिनखे खुटाइणो बि आहे। तमामु जल्द हीउ ड्रामो बि खुटी वेंदो, लेकिन ड्रामो हिन टाइम जागीर ज़बरदस्त बणिजी चुको आहे। इहो नूरल ई हूंदो जेको अशमत ख़ान खे टकर ॾींदो, ऐं ॿियो त फ़तेह ख़ान खे इहो मंडो भड़काए रहियो आहे, ओॾो अशमत ख़ान खे भटकाए रहियो आहे। मंडो मानी यानी शैतान, इहो इन्हनि खे बि विढ़ाईंदो। नूरल ई नक में नथेली विझंदो अशमत ख़ान जंहिंमें। दोस्तों, वीडियो पुगो पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे तव्हां ॾिठो हूंदो। असीं ताईं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां ॿीहर नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, जिथे बि हुजो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।